गर्दन जो दरिया। बाबा भाजाई वनी चाची मरियम सा गालाए आई आ, पर चाची मरियम कदे भी सुल्तान सा गाल कौन कंदी। मां तो चवां तो हाणे तू वनी सुल्तान सा गाल कर। पुट वारे आम वाट वेंदे सुल्तान असा के सलाम भी नथो करे, वो मां वनी उनन सा छो मिला। घिटी में भली सलाम असा के न भी करे, पर जने सुल्तान जो उता के हलंदासीं त असा इज्जत कंदा। जेसी ने तवा वनी सुल्तान सा न मिलंदो न त या गाल ते रुकियल हुंदी। चाची मरियम चयो आ त कुछ ॾींहं सब्र कयो, सुल्तान के असा राजी करे वठंदुसी। भाजाई जेकॾहिं असां चाची मरियम जे इंतजार में वेठा रहियासीं न त पूरो साल गुज़री वेंदो त चाची मरियम सुल्तान सां ॻाल्हि ई कान कंदी। जॾहिं तूं सदोरी सां फोन ते ॻाल्हाईंदो आहीं तो सदोरी जे मथां ज़ोर छो नथो रखी? तो पंहिंजे भाइरनि सां ॻाल्हाए। बाबा सदोरी मरंदे मरी वेंदी, पर पंहिंजनि भाइरनि सां कॾहिं बि ॻाल्हि कान कंदी त मुंहिंजी मरियम सां शादी करायो। सावण तोखे मूंखे मसालो हल करणो पवंदो, जेतर सुल्तान ने डालंदासीं तेतर मसालो हल न थींदो। चाचा खुदा बख्शे इहा ही ॻाल्हि मां बि बाबा सां कयां थो, पर बाबा चवे थो जेकॾहिं मां सुल्तान खां वञी संग घुरंदुमि न त सुल्तान पदू करण में देरी कोन कंदो। वेंदासीं पुट वेंदासीं, अॼु राति सुल्तान ॾे वेंदासीं ऐं उन जे पेरनि ते पटका मेड़ विझंदासीं, पर जेकॾहिं जवाब ॾिनई न त पोइ असांखे मयार न ॾिजांइ। अदा तो ही पंहिंजा केड़ा हाल करे छॾिया। 4 ॾींहं थी विया अथई, घर में पेर न पातो थे। मुंहिंजा भाऊ कसम खणी छॾियो आहे, जेसी ताईं मूंखे मुंहिंजी मस्तानी न मिलंदी न ओसी ताईं मां घर में कदम न रखंदुसि। अल्लाह जे हिन दरवेश तां बुखारी सरदार था मां ओसी ताईं कोन उथंदुसि। अदा अल्लाह कंदो तुंहिंजी मस्तानी तोखे मिली वेंदी। हाणे जिद छॾ, उथ तो घर हलूं। सब घर जा भाती तुंहिंजे करे परेशान आहिनि। मूं चयो न दा, जेसी ताईं मूंखे मुंहिंजी मस्तानी नथी मिले मां कोन ईंदुसि मां कोन ईंदुसि। अदा ॻाल्हि त तेरे खुदा न करे तोखे सॼी जिंदगी मस्तानी न मिले त छा तूं सॼी जिंदगी घर कोन हलंदे? हा जेकॾहिं मूंखे सॼी जिंदगी मुंहिंजी मस्तानी न मिली न त मां घर कोन ईंदुसि। हाणे तोखे ॿधी खणी हलणो पवंदो, न त तूं ईअं कोन हलंदो। वञ वॾा खे चओ त कुझु ॾींहं सब्र करे मूंखे मुंहिंजी मस्तानी मिले पोइ मां घर ईंदुसि। मुंहिंजी मस्तानी ॻोठ में पेर रखे त गुल विछायल हुजनि, मुंहिंजे घर जे अंगण ते बि गुल विछायल हुजनि। पेर रखंदी गुलनि जे मथां, पोइ वञी पलंग ते वेहंदी। ठीकु आहे बाबा, ईअं ई कंदासीं जंहिंमें तूं राज़ी हुजे। वठी वञी लॉकअप कर सूबेदार, बाक़ी रहिया ॿ मुजरिम जल्दी अवां जा हवाले कंदुसि। अरे सा असल मुजरिम त नवाब आहे, उनखे गिरफ़्तार करण लाइ असां ॾाढा छापा आया आहिनि, पर निभागो हथ ई नथो अचे। असां जांच में आहियूं, पर किथे हू अवां जे ॻोठ में न लिकियल हुजे। मुंहिंजे ॻोठ में हूंदो त राति ताईं अवां जा हवाले कंदुसि, पर जे न हूंदो त पोइ मूंखां लिकी कोन सघंदो सूबेदार। अरे सर तव्हां मूं मथां यकीन कयो, मां तव्हांजो ॾोही न आहियां। केरु ॾोही आहे केरु ॾोही न आहे इहा ख़बर कोर्ट में पवंदी। सूबेदार वठी वञोसि। हलो ॾे अॻियो थी। बाबा साईं थी सके तो ये नवाब असां शामिल न हुजनि। ॿियो केरु थो थी सघे भोटा? बाबर साईं हालात असांखे शम्मूअ जे ज़मीन तां मिलियो ऐं मूंखे पूरी पक आहे
तो इहो नवाब ऐं शमू पाण में मिलियल आहे। तो पोइ हाणे छा था बीठा कयो? अॼुकल्ह लॻी वञो शमू जी जात में जिते मिलेव न उनखे पातराणी ॿधी हिते खणी अचोसि। ऐं जेकॾहिं इहो चंडो नवाब सां गॾु हुजे न त ॿिन्ही खे ॿधी अची हिते बंदि कयोनि, वठूं था ख़बरचार। बाबलो साईं शाम ताईं शमू तव्हांजे हवाले हूंदो ऐं जेकॾहिं इहो नवाब मिलियो न त ॿुधाईंदोसांसि त कमदार फोटो हणंदो आहे सोटो, पोइ धकु लॻे जा न पर हिन जो मणको ज़रूर भॼे थो। अदा शुक्र कर त अकबर खान जो पुट वापस अची वियो आहे। छोकरो त वापस अची वियो पर अकबर खान असांखे जीअण कोन ॾींदो। हाणे पयो इहो ॻाड़ी हणंदो, हूअं बि इहो बिना वजह जे लोड़ हणंदो आहे। जॾहिं तुंहिंजा हिन कम में हथ ई न आहिनि त पोइ तोखे जेल हरू भरू छो मोकिलींदा? मां त अकबर खान खे साख ॾियण लाइ तयारु आहियां पर हू गोॾा खोड़े मुंहिंजे मथां चढ़ी वियो आहे। हिन में मां छा कयां? केरु हिनखे यकीन ॾियाराए त इन कम में मुंहिंजो को बि हथ न आहे। हाणे तूं दुआ खे चओ त हू वञी वञी पीउ खे सम्झाए। दुआ खे जेकॾहिं मां मोकिलियमि ठहियल कम बि ठही वेंदो आहे। त छोरी वाकई अहिड़ी खॾ में हणीस। तूं पाण वञी अकबर खान सां ॻाल्हाए। मां अकबर सां मिली आयो आहियां दी। पहिरियां हुनजो छोकिरो अगवा थियल हो, वो होश में न हो। हाणे हू साइथ में आ, तूं वञी अकबर खान सां मिल। ठीकु आहे दी, अॼु शाम मिलंदोमांसि पर जेकॾहिं मुंहिंजी ज़ुबान ते एतबार न कयईं ऐं मूंखे लाकब कराई ऐं पोइ जीअं ई मां लाकब मां निकतुसि त ॾींदोसांसि कुख वारी बंदूक। पोइ जेको थियो खट खट आहे शाह। न अदा, इहो कम मां तव्हांखे न करण ॾींदसि। इज़त सां वक़्तु गुज़रे पियो न, गुज़रण ॾे। मां बि त ईअं ई थो चाहियां त इज़त सां रहण काॾे वेंदो असांखां, सुञाणासि थो मां। अदी अदी अला साईं तुंहिंजे सिर ॾे ख़ैर कंदो। माई जादो सुबुह मर्दान सां नेरन पाणी करे पहिरीं बस में असीं शहर रवानो थी वेंदासीं। हाणे जेकॾहिं तूं चईं त तोखे बि वठी वञ, चकर झाड़ी तोखे ॾियारे छॾ। अदा खैर में वञो पिया? हा हा ख़ैर आहे, ख़ैर आहे। ओ मिठल फोन कई त मां शहर में तोखे जॻह वठां, तव्हां ॿई ॼणा अचो। जेकॾहिं तव्हांखे वणे त मां जॻह वारे सां सौदो कयां। अलाह अलाह ख़ैर सां। न अदा तई थी अचो, हिन उम्र में हाणे घणो घुमण फिरण मूंखां नथो पुॼे। अदी बानो जेकॾहिं तुंहिंजो को शहर बहर में कम बम हुजे त हुकुम कर, असीं करे ईंदासीं। न अदी मुंहिंजो अहिड़ो को बि कमु न आहे। अदी अदी वरी बि सोचे वठ, मता को वखर सखर खुटल हुजे। न अदा बस इहो ॿुधायो त तव्हां मोटंदो कॾहिं? अदी जॾहिं न तुंहिंजी मौत जी ख़बर ॿुधंदासीं तॾहिं वापसि ईंदासीं। ऐं तुंहिंजी मौत ते अहिड़ा रांभा टकंदासीं, अहिड़ा रांभा टकंदासीं जो सॼे मुल्क खे ख़बर पइजी वेंदी त वाकई तो मुड़ुस जे ॾुक में ज़हर पी छॾियो। अदा ॿुधाए मोटंदो कॾहिं? अदी शाम जो मोटींदासीं। भला ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं राति पइजी बि वई न त मिड़ई ख़ैर आहे। पर माई ॻाल्हि ॿुध, असीं जेसीं शहर मां वापस न मोटूं न तेसि ताईं घर में ई वेठी हुजजां, मतां घर खे अकेलो छॾे ॿाहिरि हली वञी। हा दी, हाणे सॼो घर आहे तुंहिंजे हवाले। हाणे जेसि ताईं मोटी न अचूं न तेसि ताईं घर में वेठी हुजजांइ। अदा मां केॾांहुं वेंदसि, सॼो ॾींहुं घर में ई हूंदसि। भला साईं ख़ैर कंदो, ख़ैर कंदो। असीं शाम जो मोटींदासीं पर थी सघे तो त राति बि पइजी वञे। सुलेखा, मां चाहियां थो सुभाणे बानूअ खे परचाए हिते वठी अचां। तुंहिंजो छा इरादो आहे? हा साईं, पोइ ईअं कर, मूंखे शहर छॾे आ, पोइ बानू बेगम खे परचाए हिते वठी आ। छा तूं ऐं बानू गॾिजी घर में नथा रही सघो? साईं मूं त गॾु रहण खां इनकार कॾहिं बि न कयो हो। ज़िद त हरू भरू बानू बेगम कयो हो ऐं घर छॾे हो पाण वई हुई। मूं थोरी न के घर मां तड़े कढियो हो। पर जेकॾहिं हाणे उनखे मां मञाए अचां पोइ? साईं मां हाणे बानू बेगम सां गॾु कॾहिं बि कोन रहंदसि। मुंहिंजे रहण जो तव्हां किथे ॿिए हंधि बंदोबस्तु कयो। ओहो, पहिरियों त बानूअ खे ज़िद हो, हाणे वरी तोखे ज़िद थी पियो आहे। मूंखे त सम्झ में नथी अचे ॻाल्हि त तव्हां ॿिन्ही खे गॾिजी रहण में कहिड़ी तकलीफ़ आहे? साईं हूअं त मूंखे को बि इतराज़ न आहे, पर बानू बेगम हिते ईंदी
वरी मुंहिंजे लाइ कान का बाह ॿारे छॾींदी। इन जे लाइ मां तव्हांखे चवां थी साईं त कुझु ॾींहं तव्हां सब्र कयो। इन जो मक़सद त तूं ई बानू कॾहिं बि गॾिजी नथियूं रहणु चाहियो। ठीकु आहे साईं, बसि मां हींअर ई पंहिंजो सामान ठाहियां थी ऐं मूंखे शहर छॾे अचो, पोइ भले तव्हां बानू बेगम खे हिते वठी अचो। साईं रोज़ पिया झड़ा कंदासीं, पोइ गॾु रहण मां कहिड़ो फ़ाइदो? सुलेखा, मुझे ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर, जेकॾहिं तूं पाण खे हेठि कंदी है त पुछा जो जहिड़ो। साईं इहा सलाह भला बानू बेगम खे तव्हां छो नथा ॾियो? तोसां त बहस करण ई अजायो आहे। साईं तव्हां मुंहिंजे सिर जो ताज आहियो, जीअं बि तव्हां चवंदो मां ईअं ई कंदसि। हा बाक़ी रही बानू बेगम जी ॻाल्हि, मां हुन सां कॾहिं बि गॾु न रहंदसि। त उहो मञे ई नथो त राणी असां वटि आहे। तूं ई सही ॿुधाए त राणी उन वटि आहे या न? मल्हार जेकॾहिं मूंखे राणीअ जो ॾसु न ॾियणो हुजे हा त मां तोखन सां मिलाया ई न। कसम खयो आहे कूड़ न हणंदुसि। राणी उन्हनि वटि ई रहियल हुई। पर दिलबर इहा पक्की ख़बर आहे त राणी उन्हनि वटि आहे। मल्हार जॾहिं राणी तां निकिती हुई न त पोइ इन्हनि वटि हुई। एतिरे क़दर जो साल खन इन्हनि वटि हुई। उन खां पोइ मूं जांच न आहे कई, पर पोइ बि मूंखे रुपए जो रुपयो पक आहे त राणी इन्हनि वटि आहे। जेकॾहिं उतां निकिरी बि वई हूंदी त पोइ बि इन माण्हू खे ख़बर हूंदी त राणी किथे आहे। पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त राणी हिते ई आहे। महिरबानी, अलाह भलाई कंदो। मुंहिंजो रब कंदो त राणी उन्हनि वटि हूंदी। जॾहिं बि राणी मिले न असांखे ज़रूर ॿुधाइजांइ। ॿुधाए ॾींदुसि। अलाह खुदा करे त हिनखे राणी मिली वञे, न त ही त ज़िंदा कोन रही सघंदो। घोड़ा घोड़े जा 2-3 रुपया रखियल आहिनि, सो चवां थी वञी शहर जादो वञे पई त उन सां गॾिजी घर जो वखर वठी अचां, किरायो बि बची पवंदो। वखर जे ॿधो वठिणो अथई वञी दुकान तां वठी अच। हे भर वारो दुकान आहे न, इहो मूं त रुगो हेकड़ जी बीण थो पियो पैसा हाणे। चवां थी शहर में सस्तो मिलंदो ऐं 2-3 शयूं ॿियूं बि ॾिसी वठंदसि त वठी ईंदसि। पोइ इहो करे सुभाणे राहब खे साण करे शहर निकिरी वञे। हा पोइ इहो बि सही आहे त राहब खे साण वठी वेंदसि। जमो जो यो मलूक कोने न त इहो चए सोना साईं राहब छो मां छो न। राहब तूं बारे ठही पियो जेल में तेरे वॾी ॾियारी हाणे शुरू कई अथई। जेल में तेरे तो चवी त मलूक तुंहिंजे नाले हीअं थो चए, मलूक तुंहिंजे नाले हीअं थो चए। अहिड़ा मुंहिंजो हथों पाधर खाईंदे न छोरा, तूं कल्ह ई साण न हूंदई। यो पर मलूक भलो माण्हू अथव। अरे जेकर मगज़ में डंडो आयो मैंने त असली खुरड़ी बि न हणंदे। गोड़ले या ॻाल्हि न कर, मां मार जो ॾाढो पको आहियां। हिकिड़े ॾींहुं मूंखे पुलिस थाणे ते पकड़े वई। अचे सचूं सचूं भॼी पिया। वरी नेट जा लकड़ा घुराइनि उहे बि भॼी पिया। सिपाही थाणे वारा तकड़ी पिया, ॿिए थाणे तां पुलिस घुराई आहिनि। पोइ बि मां सिगरेट पिया पिया। बेस्ते माण्हू जो कम ई इहो आहे। बाक़ी राह कंहिंजे घर में थो। अदा मल्हार मुंहिंजी हिकु बि कोन थो मञे। मां पंहिंजे तरफ़ खां सभु हीला हलायमि। मूंखे खुद तो जवाब ॾिनई जेसि ताईं मस्तानी न मिलंदी तेसि ताईं मां घर कोन हलंदुसि। जेकॾहिं मस्तानी न मिले त पोइ अदा पोइ त मूंखे साफ़ जवाब ॾिनई मां सॼी उमिरि घर कोन हलंदुसि। केरु सम्झाए बेवकूफ़ खे, केरु सम्झाए? अदा बुखारी सरकार जी दरगाह ते वेठो, तव्हां हली हुनखे सम्झाए वठी अचो। गुलू जेकॾहिं तोसां न आयो छा मूंसां ईंदो? अदा त पोइ छा छॾे ॾियूं मल्हार खे त सॼी उमिरि वते दरगाहनि ते भटकंदो? कुझु ॾींहं हाणे हिनखे छॾणो ई पवंदो जीअं हिन जे दिमाग़ तां इहो इश्क जो भूत ख़तम थिए। अदा सच पुछी न भाउ मल्हार पंहिंजा अलाए कहिड़ा हाल करे छॾिया। ॾे त ख़बर मस्तानी मिलण जो आसरो अथसि या दिल पर उनखे बेवकूफ़ बणाए वियो आहे? अदा मूंखे त चए पियो मस्तानी मिलंदी मां पोइ ईंदुसि। मूंखे त ईअं थो लॻे दिलबर मल्हार खे बेवकूफ़ बणायो आहे। अदा जेकॾहिं हुन वटि राणी हुजे हा मल्हार हवाले करे हा, पर फ़क़ीर त इनकार कयूं वेठो। मूंखे राणी जी का बि ख़बर कोन्हे। इन जो मतिलब त दिलबर वारा असां सां कूड़ ॻाल्हाए विया आहिनि ऐं कूड़ो क़ुरान खणी विया आहिनि। हाणे असां उन्हनि खे छा था करे सघूं? अदा तव्हां सही था चओ। दिलबर दादली खे हासिल करण लाइ कूड़ो कसम खयो आहे
पर मलार हाणे दिलबर जो पीछो ही कोन थो छॾे। अल्लाह भलाई कंदो, ॾिसूं त हाणे छा थो थिए। जादो, ओ जादो, जादो, ओ जादो, बस निकरी वेंदी, देर पे थी थे। हलूं था थोरो घर के ताऊं सही करे वठा, तकड़ आहे छा? अदी हाणे जेको ई घर आहे न, अलाह जे तुंहिंजे हवाले आहे। भला जेकॾहिं ख़ुदा न खासा 2-3 ॾींहं लॻी वञनि त बड़ी ख़ैर आहे, पर घर जी पारत ते ॿाहिरि न निकिरी वञजांइ। अदा कोशिश कजो त शाम मोटी अचो, न त रात मां घर में अकेली हूंदसि। जेकर न मोटू न त सियाणी ॾा न्यापो कजांइ, उहा अची तो वटि रात रहंदी, बाक़ी तूं घर खे अकेलो छॾे न वञजांइ। अदा ही घर छॾे केॾां वेंदसि, इते ई त रहियल आहियां। घर में हर शइ पई अथई, खंड पत्ती, चाहे ते दिल चवई त चाहे ठाहे पी वठजां, पर ॿुध घर खे अकेलो माई छॾे न वञजांइ। अदी हाणे दुआ कजांइ, ख़ैर सां मोटी अचो। अदा अल्लाह भलाई कंदो, मालिक जी छांव में। जादो अचो अचो, हलिया हलिया हलिया। कैसा पई ॻाल्हाए? कंहिंसां बि ॻाल्हाए, तंहिंमें तुंहिंजो छा? इन जो मतलब त तुंहिंजो कंहिंसां चक्कर आहे, तॾहिं ई तुंहिंजी मुड़ुस तोखे तलाक ॾेई घरां कढी छॾियो आहे। तूं मुंहिंजी ॾाढी थियण जी कोशिश न कर, घणी सियाणी न थी। वञ पंहिंजो कमकार कर, हल। मुंहिंजे हूंदे न तूं कंहिंसां बि ॻाल्हाए कान सघंदी, जेसि ताईं तूं मूंखे हुनजो नालो नथी ॿुधाई। छा थी सम्झी तूं? हा त मां तोखां डिॼां थी? मूंखां नथी डिॼे त वरी पंहिंजे भाइरनि खां त डिॼे थी न। मां उन्हनि सां ॻाल्हि कंदसि। तोखे जंहिंसां बि ॻाल्हि करणी आहे न, वञी कर। मां कंहिंखां बि कोन थी डिॼां। अचे राति गुल्लू, हुनजा कन अहिड़ा त भरींदसि, जे तुंहिंजी टंगू बाहूं न भञे न त मां दादली न आहियां। तूं औरत आहीं या ॾाइण? छा चयई? सच त चवां पई, तूं ॾाइण आहीं। जंहिं घर में रहीं थी उन घर खे खाई पई, झेड़ा थी कराई। तूं औरत आहीं? मां हिन घर में रहंदसि त अकेली रहंदसि। जेकर तव्हां खे हिन घर में रहणो आहे न त मुंहिंजी नौकरियाणी बणिजी रहणो पवंदो। तुंहिंजी नौकरियाणी बणजंदी मुंहिंजी जुती। लाए ॾिस ज़ोर, जेतिरो बि तोखे ज़ोर लाइणो आहे न, लाए ॾिस, मोकल थी। जे तोखे मां पंहिंजे पेरनि ते न झुकायो न त मां बि दादली न आहियां। अस्सलाम वालेकुम मसाद। वालेकुम सलाम। असां तोखे ॻोल्हींदा था वठूं ऐं तूं हिते कावड़ियो बीठो आहीं, छा ॻाल्हि आहे? ख़ैर त आहे न? गिरी जो नंबर ही बंद आहे शेरल। जेकॾहिं नंबर बंदि अथसि त थी सघे थो मोबाइल चार्ज ते हई हूंदई, या वरी ॿाहिरि घर हूंदसि। ईअं न आहे शेरल, ईअं न आहे। मूंखे कॉल कई हुई, मूं जीअं ई अटेंड कई न त कॉल कटिजी वई। पर यार हाणे वरी नंबर थो हणां त नंबर बंदि अथसि। मासाब थी सघे थो तोॾे फोन कई हुजे ऐं अचानक ॿाहिरि अची विया हूंदसि ऐं फोन बंदि करे छॾी हूंदई। हल मरी वियासीं, हाणे अलाए कॾहिं नंबर खोली। यार हुनखे बि त के घर जा कमकार हूंदा न, ऐं हुनजे मथां बि पहिरो हूंदो पहिरो, इहो त सोच न। हाणे ॿुधई न मासाब, सारंगी छा चई? इहो अहसास मूंखे आहे। पोइ भला हुन मथां एॾी कावड़ छो? कावड़ उन मथां न आहे शेरल, बाक़ी कंहिं मथां कावड़ बीठो आहीं? पंहिंजे नसीब ते। यार मुंहिंजो नसीब ई ख़राब आहे, छा? तुंहिंजो नसीब ख़राब न आहे वरी हम, बाक़ी ज़िंदगी में लाह चढ़ा त ईंदा आहिनि। ऐं जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, तूं सभु लाह चढ़ा पार करे चुको आहीं। एतिरो वरी हम सब्र कयो थे, बाक़ी बि 2-3 ॾींहं आहिनि न, इहे बि सब्र कर। सॼी ज़िंदगी सब्र त कयो आहे, हाणे अलाए कॾहिं उहो ॾींहुं ईंदो जॾहिं महबूब सां मुलाक़ात थींदी। जेकॾहिं तव्हां सचा आहियो, तव्हां मूंसां ग़लति कलामी नाहे कई, या तव्हां मूंखे बेवकूफ़ नाहे बणायो, त पोइ फ़क़ीर जे साम्हूं हलण खां तव्हां लारायो छो था? असां लारायूं कोन पिया,
पर इहो सोचूं था जेकॾहिं असां फ़क़ीर जे मथां ज़ोर वधायोसीं त किथे ईअं न थिए जो मञण खां इनकार करे छॾे। सिर्फ हिकु चक्कर उन फ़क़ीर जे साम्हूं वली तव्हां थियो, कोई मां ॼाणा ऐं फ़क़ीर ॼाणे। मुंहिंजा भाउ, तूं मलार सां वञ फ़क़ीर ॾे, तूं पंहिंजी त जिंदू छॾाए, न त ही असांजी ओताक कमु निकिरंदो ई कोन, पियो ओताक जा चक्कर लॻाईंदो। ठीकु आहे मलार, तूं सुभाणे सुबुह सां अचिजांइ। सुभाणे जो हींअर चो न, अॼु देरि थी वई आहे। फ़क़ीर घर हलियो वेंदो ऐं फ़क़ीर घर मां कोन निकिरंदो, पोइ हलण मां फ़ाइदो। हीअं न थिए जो मां सुभाणे अचां वरी तूं चवीं त अॼु न सुभाणे। न दोस्त, मां वाइदो तो कयां त सुभाणे तोसां ज़रूर हलंदुसि। ठीकु आहे, मां सुभाणे ईंदुसि। अॻिते जी भारत थी। अदा हिन जो बिलो कर, फ़क़ीर ते ज़ोर रखी राणीअ सां मिलायसि। ही बचंदई कोन, इन जो कमु किटली थी वेंदई। दादन, मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिश कंदुसि। ख़ुदा कंदो त फ़क़ीर मञी वेंदो।